सखर में इलेक्ट्रिक जी दुकान तो गैस सिलेंडर धमाके से फाटी पियो। गैस सिलेंडर फाटण सबब दुकानदार समेत 6 ॼणा सड़ी जख्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल सखर दाख़िल कयो वियो। ज़ख़्मियुनि में अमन नवाज़ खोसो, ज़मीर अहमद, वाहिद बख्श महर ऐं ॿिया शामिल आहिनि। ॿुधायो वञे थो त गैस सिलेंडर फाटण सबब दुकान अंदर ऐं वेझो बीठल माण्हुनि खे बाहि वकोड़े वई, जिन खे शहरनि बचाए वरितो। दादू ज़िले इंतज़ामिया हुकूमत पारां कलम 144 खे थुॾे छॾियो। ज़िले इंतज़ामिया तोड़े असिस्टेंट कमिश्नर मुख़्तियार टाउन इंतज़ामिया बासर जी चौपाई माल जी पिड़ी जे ठेकेदार आॾो गुॾा खोड़े छॾिया। ठेकेदार पैसनि मिलण जे हवस में आवाम जे जान जी परवाह न कंदे सरेआम मालपिड़ी लॻाए छॾी। मालपिड़ी में सॼी सिंध मां हज़ारनि जे तादाद में वापारी पहुची विया, जंहिंजे करे आवाम में कोरोना वायरस पखिड़िजण जो ख़तरो वधी वियो आहे, जंहिं सबब आवाम सख़्त परेशान थी वियो आहे। आवाम जो चवणु आहे त कोरोना वायरस जहिड़ी ख़तरनाक बीमारी सबब सॼी दुनिया सख़्त परेशानी खे मोड़ ॾेई रही आहे, पर अफ़सोस सां चवणो पए थो त सॼी दुनिया में इमरजेंसी लागू हुअण बावजूदि दौड़ शहर में चौपाई माल जी पिड़ी क़ाइमु कई वई आहे। टंडो जान मोहम्मद लाॻू यूनियन काउंसिल बहादुर चांडियो जे रवासन अब्दुलसत्तार जरवार, रजबली जरवार ऐं ॿियनि एहतजाज कंदे अवामी आवाज़ खे ॿुधायो त उनजी ज़रई ज़मीन 4 एकड़ 20 घंटा सर्वे नंबर 262 जी गॾियल मिल्कियत आहे, जंहिं ते उन्हनि जे वॾे भाउ मरहूम हाजी अली नवाज़ जरवार जे पुट अला बख्श ऐं संदसि पुट कब्ज़ो कयो आहे। संदन राज जे चङनि मुड़सनि ऐं मौज़ूद माण्हुनि खे दाऊं ॾिनियूं आहिनि, पर ही कंहिंजी बि ॿुधण लाइ तयारु न आहिनि ऐं उल्टो उन्हनि ते कूड़ियूं दरख़्वास्तूं ॾेई उन्हनि खे हिरासां करे धमकाए रहिया आहिनि। उन्हनि वसवारनि खे अपील कई त नोटिस वठी उन्हनि खे हक़ ॾियारियो वञे। खानपुर जे शेख मोहल्ले में उबा जवाबदार राहिब उर्फ रेम्बो पुट रुस्तम लोहर मरहूम अरबेल मलिक जे घर ते काह करे घर में घणी मुबैना तौर नारी राबेल धीअ मरहूम अरबेल मलिक जा फोटो कढिया ऐं खेसि ब्लैकमेल करण जी कोशिश कई। जवाबदार मुबैना तौर वारसनि खे धमकियूं ॾेई फरार थी वियो। मुतासिर नारी राबेल मलिक पाक किताब खणी वारसनि अंबड़ मारी भाउ राजा मलिक ऐं संदसि चाचे मीरसन मलिक सां गॾिजी जवाबदारी ज़्यादती ख़िलाफ़ एहतजाज कयो। इन मौक़े ते मुतासिर नारी राबेल मलिक मीडिया खे ॿुधायो त रेम्बो उर्फ राहिब लोहर नाले शख़्स दोस्ती रखण लाइ तंग करे थो ऐं संदसि शादी बि थियण नथो ॾे ऐं हू संदसि मंगीदे खे क़त्ल करण जूं धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk